बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जॾहिं हाथी नंढो हूंदो आहे त उहो वॾी शरारत कंदो आहे, पोइ हुनखे ज़ंजीर सां ॿधो वेंदो आहे। उहो वॾी कोशिशि कंदो आहे उन ज़ंजीर मां छॾाइण जी, पर छॾाए न सघंदो आहे। जॾहिं हाथी वॾो थी वेंदो आहे त हुनखे ज़ंजीर बचाए रसे सां ॿधंदा आहिनि, छो जो हुनजो माइंड सेट थी वेंदो आहे त हिन फंदे मां नथो छॾाए सघिजे। हुन नंढे लाइ कोशिशि कई हुई हुन फंदे मां छॾाइण जी, हू नाकाम थी वियो। पर अॼु हाथी वॾो आहे, हुन वटि वॾी ताक़त आहे। जेकॾहिं हू 2-3 सटूं ॾिए त हुन फंदे मां छॾाइजी वेंदो, पर हुनजे ज़हन ते ठपो लॻी वियो आहे। हुनजो इहो माइंड सेट थी वियो आहे त हिन मां नथो छॾाए सघिजे। इन ई माइंड सेट जे करे हू कोशिशि नथो करे, न त हक़ीक़त में हू हाणे कोशिशि करे त हिन फंदे मां छॾाइजी वेंदो। इन मिसाल ॾियण जो मक़सदु इहो आहे त असां मां केतिरा ई माण्हू जिन कंहिं शइ जी हासिलात लाइ कोशिशि कई हुजे पर हुन में नाकाम थी विया हुजनि, ऐं इहो माइंड सेट ठाहे छॾियो हुजे त इहा शइ हू कॾहिं बि हासिलु नथा करे सघनि। पर बिल्कुलु ईअं ई कल्ह जे मुक़ाबले में अॼु उन्हनि वटि सोर्स ऐं ताक़त वधीक हुजे। ऐं ईअं बि चई सघिजे थो त असां मां को अहिड़ो माण्हू जंहिं पंहिंजी ज़िंदगी महदूद करे छॾी हुजे, हुन माज़ीअ में अॻिते वधण जी कोशिशि कई हुई ऐं नाकाम थी वियो हो, ऐं अॼु हू कोशिशि नथो करे। जॾहिं त हुन वटि ताक़त ऐं सोर्स कल्ह खां वधीक आहे,